जो दरिया अदा सावण है वरियाम भी उन्हनि जी ॻोल्हा में आहे। असांखे बि गॾिजी उन्हनि जी ॻोल्हा करणी पवंदी, तॾहिं वञी असां मंज़िल ते पहुचंदासीं। न ॼाण त मुंहिंजी क़िस्मत में अलाए छा लिखियल आहे। मस मस त अदा वारा राज़ी थिया ऐं मुंहिंजे दिलि में उम्मीद जागी हुई। ऐं हाणे राणी ऐं नज़ीरा वारियूं घरां निकिरी वयूं आहिनि। मुंहिंजी उमेद ते ॼण के पाणी हारे छॾियो। अमा तुझो हाणे वरिया में सां रिश्तो थी चुको आहे। कुझु बि थी पए तुझा भाई रिश्तो न तोड़ींदा। अमा तूं अदा वारनि जे किरोध खां वाक़िफ़ आहीं बि, पोइ बि ईअं थी चवें जेकॾहिं अदा मल्हार खे राणी न मिली त मुंहिंजो रिश्तो कॾहिं बि कोन थींदो। मल्हार हाणे बदिलजी चुको आहे, तूं उनजो ख़ौफ़ न कर। अमा उहो त मां बि ॾिसां पई त अदा मल्हार बदिलजी वियो आहे, पर न ॼाण त मुंहिंजी दिलि में अलाए कहिड़ो ख़ौफ़ वेठल आहे। अमा मुंहिंजूं दुआऊं तोसां गॾु आहिनि। अलाह कंदो त तूं मंज़िल माणींदीअ। का खबर पई? न बाबा, का भी खबर न थी पई। दरगाह ते भी जांच कई थम, हिक हिक फकीर खां भी पुछा करे आयो आहियां, को भी नस्बत न थो पई। इन जो मतलब तो दरगाह ते वयूं ही न आहिनि, इतां ई काॾे ॿिए पासे खिसकी वयूं। हाणे उन्हनि खे किथे ॻोल्हियूं, का भी खबर न थी पई बाबा। त कहिड़ो रब कयो अथनि? तो राति वञे रही सॾे ऐं उनखे चइजांइ त असांखे ॻोल्हण में मदद कराए। बाबा रेस खे त मूं राति ई ॿुधाए छॾियो, जेकॾहिं हुनखे असांजी ॻणती हूंदी त ज़रूर ॻोल्हा कंदो। इन खां वधीक मां हुनजे मथां कहिड़ो ज़ोर रखां? वरी बि पुट हली वञण में हर्ज कोन्हे। बाबा मां त इहो थो चवां त तूं वञी पाण मिलीस, ॾिस छा थो चवे। कंदो अजाया सुवाल, पर पोइ बि वञी मिंथ में रखंदो मांसि। तो मूंखे राणी न मस्तानी चयो, सुठो लॻंदो आहे। मस्तानी इहा ई असांजी ज़मीन ते माड़ी 10-15 जिरेब आहे। सुठो वक़्तु गुज़रे पियो, वधीक लालच न आहियूं कंदा, बसि इन ते ई वक़्तु सुठो गुज़रंदो आहे। ॻाल्हि खे नटाए न मस्ताना, सवेर तो चयो त तूं मुंहिंजो मस्तानो न आहीं, ऐं मुंहिंजो मस्तानो ॿियो कोई आहे। मिसाल मस्तानी, जेकॾहिं तुंहिंजो मस्तानो तुंहिंजो मुड़ुस ई हुजे त पोइ छा तूं हुन खां तलाक वठंदी? मुंहिंजो मुड़ुस मुंहिंजो मस्तानो थी नथो सघे, उहो मुंहिंजे भाउ जो कातिल आहे। फर्ज़ कर मस्तानी, जेकॾहिं उहो ई तुंहिंजो मस्तानो हुजे त पोइ? चयमि न, हू मुंहिंजे भाउ जो कातिल आहे ऐं हुनखे मुंहिंजे मस्ताने सां न भेट। ठीकु आहे, उहो तुंहिंजो मस्तानो नथो थी सघे, पर जेकॾहिं मां चवां त मां तुंहिंजो मस्तानो न आहियां त पोइ? त पोइ ईअं छो नथो चवीं मस्ताना त मां तो ते ॿार बणिजी वई आहियां। तूं त नाराज़ थी वई मस्तानी। ॻाल्हि नाराज़ थियण जी त करीं थो। मां त मज़ाक पियो कयां। मस्ताना, मूं ज़िंदगी में एतिरा ॾुख ॾिठा आहिनि जो हाणे मज़ाक बर्दाश्त नथी करे सघां। मुंहिंजे नंढे भाउ खे मारियो वियो, उहो ॾुख ख़तम ई न थियो त वरी वॾे भाउ खे मारे छॾियो ज़ालिमनि। उन खां पोइ जंहिंजे सहारे जियां पई, जंहिंखे मूं भाउ जो दर्जो ॾिनो, उहो ई सोट ऐं चाचा मुंहिंजे भाउ जे खून जो सौदो करे शादी पियो करे, ऐं मुंहिंजो मुड़ुस ई मुंहिंजे भाइरनि जो कातिल आहे। ये समूरा ॾुख सीने में सांडियूं थी वता मस्ताना। अॼु खां पोइ मां कोशिश कंदुसि
त तोखे वध मां वध ख़ुशी भागो हिते वरी काॾां अची वियो। ओ कुंवर हिते बीह त सही। छा आहे? छो तो रड़ियूं करे? डरे त हल। जेकॾहिं अदावरन ॾिसी वतुई न त जेकॾहिं ॾिसंदा त छा कंदा? तूं त मुंहिंजी कुंवर आहीं न। तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में तलाक थी चुकी आहे। हाणे तुंहिंजो ऐं मुंहिंजो कोई रिश्तो न आहे। पर ॻाल्हि ॿुध सदोरी, मां हुन तलाक खे मञां ई कोन थो। मुंहिंजो वधीक मथो न खपाए। मां चवां थी हलियो वञे ता डरे ता। जेकॾहिं अदावरन ॾिठी न ये जेको धूनाड़ थी न भञी छॾींदई। हल ता मूंखे पूरो कंदा त छा उहे पाण सुख सां वेहंदा? मां अॻे ई पूरो थियो पियो आहियां। अचायो मुंहिंजे खून में हुननि खे उमिरि कैद जी सज़ा लॻी वेंदी। बल्कि ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं ॿीहर मूंखे घिटीअ में ईअं सॾु कई न या मुंहिंजो अॻु वतुई त अहिड़ो त हशर कंदीसि जो यादि कंदे। हाँ छा कंदी? ॿुधाए ॿुधाए। पहिरियां मां तुंहिंजे निकाह में हुयसि तॾहिं मां तुंहिंजो लिहाज़ कंदी हुयसि। बाक़ी तूं मूंखां हथनि में ॾाढो नाही। हाणे ठहियो ठहियो एॾी सियाणी न थी। हाणे ग्रुप कर हलिया त घर हलिया। परे हट निभागा चमड़ा। न त अहिड़ी तगारी मुंहुं जी हणंदीसि न मुंहुं भरी छॾींदीसि। हाँ बोल ये तो सफा होश में ही ना है। किथे मुंहिंजो सिर न वञाए। ठीक है सावण खान, छोकरन खे ॻोल्हण जी कोशिश त मां कंदुसि, पर अवां सां वॾी बेवाजबी कई आहे। न रईस, असां हुननि सां का बि बेवाजबी न आहे कई। ईअं मायूं चरियूं न आहिनि थियूं जो पंहिंजा घर छॾे हली वेंदियूं। तव्हां हुन ते हद खां वधीक ज़ुल्म कयो आहे। रईस, असां को बि ज़ुल्म न आहे कयो। हा, बागरानीअ मथां इहो ज़ोर रखियोसीं तूं पंहिंजे मुड़ुस मल्हार जे घर वञ। इन में असां को बि ग़लति न आहे कयो। ऐं सुल्तान पाण हली आयो असांजे घर में छोकिरी खे मञाइण लाइ। ऐं बाबा न साईं इहो सॼो ज़िमो खणे पियो त मल्हार उन जे मथां आङुर न खणंदो। पर पोइ बि अलाए छो घर छॾे हली वियो। ठीकु आहे, मां कोशिश कयां थो सावण, पर अवां कोशिश कयो। बाबा न साईं, असां बि कोशिश कयूं था, पर तव्हांखे बि पारत हुजे। तव्हां छा था सम्झो? ए छोकिरियूं हथ अची वेंदियूं? छोकिरियूं मिली वेंदियूं सिकंदर, पर उन्हनि खे ॻोल्हण में कुझु वक़्तु लॻंदो। जेकॾहिं हू कंहिं पंहिंजे वेझे माइट वटि वयूं आहिनि त पोइ उन्हनि खे ॻोल्हण में देरि कान लॻंदी। पर जेकॾहिं मायुनि टियों रुख कयो आहे त पोइ सावण भले केतिरो ज़ोर लाहे, सिकंदर छोकिरियूं उन्हनि खे हथ कोन ईंदियूं। इन नए मसइले जे चकर में इन ॿिन्ही खानदान में वरी तकरार वधंदो। इहो आलम ई हुयो जंहिं सुल्तान वारनि सां एतिरो टकर खाधो आहे। बाबा इन सावण में एतिरो दम ई कोन्हे जो सुल्तान वारनि सां टकर खाए। सुल्तान वारनि जेकर थोरी उछल नस न त उनजे पेरनि में पटको उछलण में देरी कोन कंदो। सुल्तान उन्हनि खे बंदूक त कोन हणंदो न, पोइ छाजी दुश्मनी थींदी? यार तो त वॾी ॻाल्हि करे छॾी। इहो सोचियो अथई त हाणे छा थींदो? लाला, अञा त हुननि अहिड़ी का बि ॻाल्हि आहे कई। बाक़ी अॻिते हली हुननि जो मीटर फिरे त या पोइ ॿी ॻाल्हि। सुल्तान वारा तोखे संग ॾींदा या फ्री वेंदा? एतिरो जल्द रिश्तो ख़तम कोन कंदा। पोइ असांजे लाइ कहिड़ो हुकुम आहे वञाम? यार सभु गॾिजी जांच कंदासीं न, तॾहिं वञी कंहिं मंज़िल ते पहुचंदासीं। भला आलम खान जो को ॾस पतो पियो? न लाला, सोट जो को बि ॾस पतो नथो मिले। बाक़ी यार इहे ख़बरूं ॿुधियूं आहिनि त सुल्तान वारनि सोट खे मारे छॾियो आहे। जॾहिं सुल्तान वारा तुंहिंजे सोट जा कातिल आहिनि त पोइ तूं हुननि सां मिट्री छो थो करे? पकी ख़बर न आहे सारंग, इहे सिर्फ़ु अफ़वाह आहे। पर यार असां ऐं सुल्तान वारा हिक ॿिए जा केतिरा ई मुड़ुस छो न मारियो? आख़िर हली ठा ई थींदो न। मूं बि त सुल्तान वारनि जा ॿ खून कया ऐं सोट खे
खून बहा में उन्हनि खे ई ॾिनोसीं ऐं हाणे जेकॾहिं सुल्तान वारनि सोट आलम जो खून कयो आहे त पंहिंजी भेण जो संग मूंखे ॾियनि पिया। यार जॾहिं सुल्तान वारा सभु कुझु विसारे असां तरफ़ मिट जो हथ वधाइनि पिया त असां हरू छो ज़िद ते बीठा रहूं। ठाह त ॿिन्ही धुरनि जे लाइ बहितर आहे, ज़िद मां छा वरंदो। इन करे त ठाह करे छॾियोसीं लाला। बस हाणे दुआ कयो त इहा दुश्मनी ॿीहर न बढ़ंदी। अदा कल तूं अधी राणी खे ज़मीन घुमाईंदो पियो अथे, के ॾिसी वरितो त वरी के मसइले में पइजी वेंदासीं। हा पुट, इहा ॿीहर ग़लती न कजांइ। जेकॾहिं सदोरी ॿाहिरि न निकिरे हा त उनजी बि कंहिंखे ख़बर न पए हा। छा सदोरी तव्हां वटि रहियल हुई? जी भेण, हुन असां वटि ई पनाह वरिती हुई। पोइ त तव्हां सुल्तान वारनि जी नज़रनि में आयो। हो केॾी महिल बि पुछा गाछा करे हिते अची पहुचंदा। तव्हांजो हू कुझु बि नथा बिगाड़े सघनि। जॾहिं तव्हां हुननि सां सभु रिश्ता ई ख़तमु करे छॾिया त पोइ कहिड़ी बुनियाद ते तव्हांखे हितां वठी वेंदा? अमा, तव्हांजी रज़ा ख़ुशीअ खां सवा हितां तव्हांखे केर बि न वठी वेंदो। चाचा, असां त पंहिंजी सॼी ज़िंदगी हिते गुज़ारणु चाहियूं था, पर तव्हां ॿार न सम्झो त। अञा घणा चकर इहा ॻाल्हि कंदी त तूं असां मथां ॿार। जेकॾहिं ईअं हुजे हा न त पोइ मां तोखे हिते वठी न अचां। मुंहिंजी भेण, तव्हांजे अचण सां असांखे त ख़ुशी थी आहे, पोइ भला असां ॿार महसूस कीअं कंदासीं? हाणे तोखे ख़बर पई मस्तानी त तूं कंहिंजे मथां ॿार न आहीं। हाणे इहो ख़्यालु पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां कढी छॾ। ठीकु आहे, ॿीहर अहिड़ी ॻाल्हि न कंदसि। राणी, तूं हाणे उथी सभिनी जे लाइ चांहि ठाहे वठ। न न, चांहि तूं छो कंदी? बाक़ी दो कहिड़े मर्ज़ी दवा आहे। अदा, जॾहिं असांखे पंहिंजो सम्झो था त पोइ घर जे कमकार खां छो था रोकियो? अॼु खां पोइ मां ऐं राणी सॼो घर जो कमकार कंदियूंसीं। यादो पाण वारी चोरीअ खे रोज़ रोज़ माइटनि ॾे न छॾींदी कर। चोरीअ जो अॻु ई वियो आहे फिरको फिरी। जेकॾहिं रोज़ माण्हू ॾे वई न त माण्हू अहिड़ी आहे पढ़ाए 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 अहिड़ो त पको करे छॾींदसि जहिड़ी करड़ी सिर, न को भॼे न को जान छुटे। पोइ पंहिंजी त हिकिड़ी ॻाल्हि बि न ॿुधंदी न। इन करे चवां थो त छोरीअ खे हिकिड़ो पेर बि घर मां ॿाहिरि न कढणु ॾे जेसिताईं ॿनीअ जो सौदो नथो थिए। छा कयां? इन छोरी सां आऊं नथी पुॼां। ॾाढो रोकियोमांसि, पर चई वञा थी अम्मा वटि ॾाढी सिक लॻी आहे, बसि वियसऊं आयसि, अञा त कान मोटी आहे। अरे हिकिड़ी छोरी पितकी छोरी आ बि तो कान थी संभाली थे। मां छा कयां? तो ई त चयो हो त छोकरी ते ॾाढ ज़बरदस्ती न कजांइ, कुर्ब सां हलजांइ। सो मूं बि कुर्ब सां ॾाढो सम्झायोमांसि, पर छोरी सम्झे थी जा मुंहिंजी ॻाल्हि। हली वई, मुंहिंजी त हिकु बि कोन ॿुधुसि। हा, जेकॾहिं हाणे तूं मूंखे मोकल ॾी त ठाहो का पातर हणी कमरे में बंदि करे छॾियांसि। मता 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 अहिड़ो कर कयोसीं। मस मस त छोरीअ खे ॾटा पूसियूं ॾेई राज़ी कयो तमांसि। ऐं तूं वरी हुनखे बाग़ी करण थी पई चाहे। न, अहिड़ो कमु न कजांइ। ॿ टे ॾींहं हुनजे पेरनि खे मैटींदी रहीसि, ॾटा ॾीसि, जेसिताईं मां ज़मीन जो सौदो नथो करे वठां। पर तूं बि ज़मीन जो सौदो हिकिड़े पासे करे जिंद छो कोन थो छॾाई? हिकिड़े पासे ॻाल्हि कर। कहिड़ो तुंहिंजे अबे ॾाॾे जी मिल्कियत आहे जो अञा तूं वेठो सोची? तो त पंहिंजे कननि सां ॿुधो त छोरी रुगो चए थी त बाबा रुगो 25 या 20 एकड़ विकिणो, वधीक मुंहिंजी ज़मीन न विकिणो। ऐं छोरी कागज़नि ते सिर्फ़ हिकिड़ो ई चक्कर सही कंदी, वधीक कान कंदी। इन करे इन तरह सोचियो सम्झा थो त हिकिड़े ई धक सां कयां ढींगो ई ढेरी। इन करे राणा खान खे चयो ज़मज़र को 1 करोड़ मुंहिंजे दरिए ते रख। 1 करोड़? हाँ, 1 करोड़। जातो रुगो बनीअ जा कागज़ ठही तयार थियनि। राणा खान वो पैसा मुझे हथ में रखे, पूरी जमीन के ॾींदुसि लाटोरी, कंदुसि ढींगो ई ढेरी। कुंज,
इहो त ॿुधाए तू कार ऐं बंगलो कॾहिं थी ख़रीद करी? दुआ कार ऐं बंगलो तॾहिं वठंदा जॾहिं 25 लख जो चेक पास थिया। पर चाचा साईं हिन जी उम्मीदुनि ते पाणी हारे छॾियो। तो कार न वती त मुंहिंजी भेण को प्रॉब्लम न आहे, पर मूं तुंहिंजे लाइ कार वती आहे। हींअर थी काया चा ही थई मुंहिंजी भेण तुंहिंजी कार, जंहिंमें तूं वेही पंहिंजे घर वेंदी आहे। दुआ पराडो वठी आई आहे कुंहिंजे लाइ? पराडो बस हाणे बस, घणी मजाक थी वई। हाणे मां मजाक बर्दाश्त कान कंदसि। ही छा ते गोड़ लाथो अथव? अम्मा ही हिननि जी बदतमीज़ी आहे। जीअं आई आहियां दुआएं गोरा मूंखे चिड़ाइनि पिया। चवनि था तूं कार वठी कान सघंदी, असां तो लाइ कार वठी आया आहियूं। अम्मा हीअ उहा कार आहे जेका हिननि ॿिन्हिनि मुंहिंजे लाइ वती आहे। मुंहिंजी इहा औकात आहे। हाणे मां तव्हांखे कार वठी ॾेखारींदसि। अम्मा हूं हाणे न बींदी ते। मस मस त कूंज खे रिझाए मूं नखे न ज़िद तां लाथो, तव्हां वरी हुनखे टीस करे छॾियो जीअं हो वरी वञी पंहिंजूं ज़मीनूं खपाए। चाची असां त ईअं मज़ाक कईसीं। हुन सां अहिड़ो को बि मज़ाक न कजो, पंहिंजो नुक़सान करण में देर कोन कंदी। वरियाम ॾाढी देर करे छॾी। बाबा के हुनजे दोस्तनि सां छॾण वियो हुअसि, हुन करे देर थी वई। भला का खुड़क पई? न लाला, का बि ख़बर न थी वई। हाणे काॾे हलूं? यार जॾहिं को बि रस पतो न आहे त पोइ काॾे हलंदासीं? बसि ईअं ई अंदाज़े ते निकिरंदा पोइ बि थोरो अंदाज़ो त हूंदी न त हलणो काॾे आहे, ओलह ओभर या उत्तर ॾखण। ऐं मोटरसाइकिल काथे बीहारी अथई? लाला गाॾी जो रस्तो न हुयो हिते, गाॾी बंदि ते बीहारी आहे। तूं अचु, भला भलाई कंदो, काॾे न काॾे निकिरंदा पोइ। राणा खान तव्हांजी पहुच वॾी आहे, सदूरी खे बि ॻोल्हे तव्हां हथु कयो ऐं असांजे मथां बि भलाई कयो। सावण तूं अदे अकबर खान सां मिलियो, ॻाल्हायो अथई हुन सां? छा चयो? हुनजा त सुवाल ई पुछां। चवे थो त रनू छो भॻी, घर रनू छो छॾियो, हुन सां आख़िर कहिड़ो मसइलो हुयो? राणा खान असां अॻे ई परेशान, हाणे अकबर खान जा सुवालनि जा जवाब असां किथां ॾियूं? रनू असांजो भॻी, अछो मुंहुं असांजो करे वई, पोइ हुनजी अचर पचर करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पोइ सिधो जवाब ॾे न त रनू असां खां कोन मोटंदियूं, वञी पंहिंजो बंदोबस्त पाण कयूं। सावण ते अकबर सां इहो पुराणो मसइलो आहे, जंहिंसां को मसइलो थिए थो या जंहिंजी बि का इज़त वञे थी त अधु अकबर फेराए केराए हथ बि उन जी ॻिचीअ में विझो। राणा हुन लाइ मां ॿीहर हुन ॾे वियो ई न आहियां। मां त हाणे लड़ी आयो आहियां, उमेद आहे त तव्हां मुंहिंजी इज़त रखंदा। सावण बाबा मां पंहिंजे वस खां कोन घटाईंदुसि, मां जेतिरी पंहिंजी ताक़त सम्झां थो हुन खां बीहण ते कोशिश कंदुसि ऐं उमेद आहे त तमामु जल्द औरतुनि खे ॻोल्हे हथु कंदुसि। राणा इहा तव्हांजी असांजे मथां भलाई। बाबा साईं छा था सम्झो, ये मायूं वापसी ईंदियूं या न? लाउती जेतिरे क़दुरु मुंहिंजो अंदाज़ो आहे मां जी एतिरी पहुच न आहे जो एतिरो परे निकिरी वो इते ई किथे असांजे तर या आसपास में हूंदियूं। बसि रुगो ॻोल्हा इहा करणी आहे त हिननि मायुनि किथे वञी पनाह वरिती आहे।
लाओ तो जड़ी तरह असां सदोरी खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे 7 ॻोठ वञी परे निकितासीं ऐं ख़बर पई त छोकिरी त असांजे भर वारे ॻोठ में आहे। लाउती इन्हीअ जे करे चवां थो त तूं ऐं दोसू वञी आसपास जा ॻोठ मारे अचो। मूंखे उमेद आहे हिननि मायुनि जी किथां न किथां खुड़क ज़रूर पवंदी। मामा वन जमीन जो सौदो करे अच, मां साइन करण लाइ तैयार आहियां। कुर्बान वञे मामू, घोर वञे मामू, ओई को मामे जो नारो त हड़ न। अबा मां राती वञी राणा खान सां ज़मीन जो सौदो असुल पक्को करे वञासि। हाय हाय अम्मा, सदको वञू तो ता, सदको वञू तो ता सुन मुंहिंजे दिल जी ॻाल्हि कई आहे। सुभाणे सुबुह जो मामे सां गॾिजी वञी कागज़नि ते सही करे ॾिजो। मामा पर मुझो भी एक शर्त है। शर्त वरी केड़ा? असीं सॼा सारा तुंहिंजा लॻा पिया आहियूं, गुलाब लॻा पिया आहियूं तुंहिंजा। तूं रुॻो हुकुम कर, हुकुम। मामा जीअं ज़मीन जा पैसा मिलन त तूं मूंखे कार वठी ॾींदे। अम्मा पहिरीं तूं चयो त मामा थोरी घणी ज़मीन विकण जो, वरी हाणे थी भई त कार वठिजो। माजरा छा आहे? हा मामा, दुआए गोराम मूंसां ज़िद कयो आहे त मां कार वठी कोन सघंदसि। मां बि उन्हनि खे करे ॾेखारींदसि। मुंहिंजो बि तोसां वाइदो आहे पुट। पहिरीं ज़मीन जो सौदो कंदासूं, पोइ ॿिए ॾींहं ते ई तोखे मां कार वठी ॾींदुसि, बस न? मामा पोइ अॼु ई वञी सौदो कर, मुंहिंजी तरफ़ां तोखे पूरी इजाज़त आहे। ओ पुट सम्झ त सौदो थी वियो। तूं वञी कागज़नि ते सही करे अजांइ ऐं होॾां मां कार वटि वही चढ़ियो बींदुसि, पोइ सीट ते असुरी टेक ॾियो ईंदुसि। चाड़ा तूं सम्झी थो त राणो यकदम असांखे एतिरा पैसा हथ में ॾींदो? पैसा? बाबा राणा खान पैसनि जो असुली थयूं ठाहे वेठो आहे। रबड़ हणी गिरादसि, वेड़े गिरादसि रबड़ ते। गुजर गो हिकिड़ो चकर हुई पैसा पंहिंजे हथ में अचनि। जादो उॾिस जयल वाक़ई तो कया राजन जा टेगाई टेगी। ओ मस्तानी छो तो मुसा ये छो कयो? तू त मल्हार खां नफ़रत कंदी हुई न, तो पंहिंजे मस्ताने के धोखो छो ॾिनो? संभाल अदा पाण खे, संभाल यार। तू त सफ़ा ॿाहिर थी बीठो आहीं। प्यार करे थो कोई कैसा। छा कया मुंहिंजा भाउ, मूंखे ॿुधाए मां छा कया? मां पंहिंजे वस में न आहियां। किसी ताईं मुंहिंजी मस्तानी वापस नथी अचे न, मां पंहिंजो पाण खे संभाले कोन सघंदुसि पंहिंजो पाण खे संभाले। अता वॾो तुंहिंजी मस्तानी जी ॻोल्हा में आहे। रात ॾींहुं हिकु करे ॾिनो अथई, हिकु मिंट हिकु सेकंड किथे वेहे कोन थो। मूंखे उमेद आहे त तमामु जल्द अदो वॾो तुंहिंजी मस्तानी खे हथ करे ईंदो। थोरो सब्र त कर। अदा मां पाण खे घणो रोकियो थो, घणो सब्र कयां थो, पर मस्तानी जा ख्याल मुंहिंजी दिल मां नथा निकिरनि। मां छा कयां अदा? मुंहिंजी दिल त चवे थी त मां जोगिन वारो वेस करे दर दर ते वञा, पंहिंजी मस्तानी खे ॻोल्हे वठां। हिन जो मक़सद त तूं हाणे जोगी थींदी, दर दर ते वञी मुल्यो वॼाईंदी। अदा पंहिंजी महबूबाउनि जे लाइ बादशाहनि बि पंहिंजा तख्त छॾे ॾिना। जेकॾहिं मूं पंहिंजो घर छॾे जोगिन वारो वेस करे त का वॾी ॻाल्हि न हूंदी। ही घर छॾियो त का बि वॾी ॻाल्हि न आहे मुंहिंजा भाउ। अदा जेतिरो जल्दी थियई न मुंहिंजी मस्तानी मूंखे आणे ॾे, न त तुंहिंजो ही भाउ जोगी बणजी घर घर दर दर ते वञी सदाऊं हणंदो। ठीकु आहे मुंहिंजो भाउ, तूं पंहिंजे लाइ जोगिन वारो वेस तयारु कराए त मां तुंहिंजे लाइ मुरली हथ थो करे अचां। तूं मिसाल थो सम्झी मुंहिंजा। जेकॾहिं मुंहिंजी मस्तानी कोन आई न त मां हिकु ॾींहुं बि सुख जो साह कोन खणंदुसि।